तू ॿुधा की पियो छा? तोखे बि बुख लॻी आहे? मां बि त इंसान जो बचिड़ो आहे न। मूं कॾहिं चयो त तूं हाथीअ जो बचिड़ो? तूं बि त मूं वांगुरु इंसान जो बचिड़ो ही न। करे त अधो नूरल भेड़ियो असां सां न अॻु वियो आहे, सॼी मानीअ सॼी कई वियो। चई चवंदा आहिनि त मानी अॻियां अचे त माण्हू बिस्मिल्लाह करे खाए, न त ज़फ़ी बि थड़ो थो पए। लकुण मुंहिंजी दिलि चवंदी आहे त हिन नौकर खे मटायां, पर छा कयां? बाबे मर्याद जूं अखियूं साम्हूं थियूं अचनि। सम्झी या न सम्झी? छा सम्झी? बाबा मां सम्झी सघो, तूं सम्झण जी कोशिश कर। जॾहिं तोखे बाबे मर्याद जी पारद थियल आहे या जेके बि अखियूं अथई त पोइ हिनखे निभागे खे ॿिए हंधि टकाइसि न। हिते छोड़ कयो अथईसि, हिते ॿियो नौकर रखो न बाबा। ये सॼो कमु हाजाणी अदा नूरल खे बेइज़्तो करण लाइ कयो हुयो। जॾहिं ख़बर बि अथसि त उन जे मामाणनि सां असांजो झड़ो थियल आहे, वरी बि वञी उते पनाह वठी अथई। उन पासे वञी धूड़ पाइणी हुयसि। घटि मां घटि के माण्हू खे त ॿुधाए वञे हा न। असां एतिरा परेशान थिया आहियूं, अदा वारा केतिरा डोड़िया आहिनि बुख ऐं उन्हीअ ते।